नेक दिल बादशाह ऐं जादुई बाग़। दिलचस्प कहाणी। त हिकिड़ो ॻोठु हूंदो हो, तमामु वॾो। ॻोठु चओ या खणी मुल्क चओ, पुराणे ज़माने जी ॻाल्हि आहे त बादशाह तमामु नेक दिल हो। बादशाह खे उन मुल्क या उन ॻोठ जी सल्तनत मिली। बादशाह नेक दिल हो ऐं उते हिकिड़ो जादुई बाग़ हो जंहिंखे पथर जो दर ॾिनल हो। सो उहो दर कॾहिं बि न खुलियो, उनखे कई सदियूं गुज़री वियूं। त बादशाह जॾहिं पंहिंजी सल्तनत उते संभाली ऐं उते रहण लॻो त बादशाह नेक दिल हुजे। त बादशाह पंहिंजी सल्तनत संभाली, बादशाह वटि छोकिरी आई ऐं बादशाह खे चवण लॻी, बादशाह हिकिड़ो अर्ज़ु आहे तव्हांखे। त बादशाह चवण लॻो त जी बिल्कुलु ॿुधायो, कहिड़ो आहे तव्हांजो अर्ज़ु। त छोकिरी चवण लॻी त बादशाह सलामत, काफ़ी टाइम खां मुंहिंजी माउ बीमार आहे ऐं मूंखे दवा ॾिनी वञे। बादशाह नेक दिल इंसान ऐं रहम दिल इंसान हो। सो यकदमि चवण लॻो वज़ीरनि खे त हिन छोकिरी खे बहितर मां बहितर दवा हिन जी माउ जे लाइ ॾिनी वञे। त जॾहिं नेक दिल इंसान इहे लफ़्ज़ चया ऐं नेक दिल इंसान हो जॾहिं इहे लफ़्ज़ चवण लॻो बादशाह, त जादुई बाग़ जो दरवाज़ो अचानक खुली वियो, जेको काफ़ी सदियुनि खां बंदि हुजे। त जादुई बाग़ हो त उनमें बाग़ में बीमारियुनि जा मेवा बीठल हुआ। त बादशाह हुकम कयो त ही मेवा कुझु पटे हिन छोकिरी खे ॾियो, पंहिंजी माउ जे लाइ खणी वञे खाराए, ऐं ॿिया जेको बि ग़रीब बीमार हुजनि उन्हनि खे ॾियो। त सभिनि खे फ़ाइदो मिलियो। त उन ॻोठ में उन बादशाह जी सल्तनत में को बि बीमार न थियो। कहाणी जो मक़सदु इहो हो त इंसान नेक दिल हुजे ऐं उन जे लाइ रब पाक कंदो ऐं आसानियूं उन लाइ थींदियूं।